आहियां सो आहियां, जो आहियां सो आहियां, हिंदू मोमिन आहियां, जो आहियां सो आहियां, हिंदू मोमिन आहियां, ना में सुन्नी ना में शिया, सैयद कीअं सॾायां, जो आहियां सो आहियां, मंसूरीअ जी मौज में थो अनल हक़ अलायां, जो आहियां सो आहियां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सूफ़ियुनि जी मनसब में काइनात जो कुल जेको जुज़ो आहे सो कुल में समायल आहे, ऐं काइनात जेकी आहे सो ईअं ई हले पई, जारी आहे, पर उन कुल में जॾहिं मौसीक़ी ऐं रक़्स रिहाण ऐं रूह जी ग़िज़ा शामिलु थिए थी त हिन जो ईअं चवां की काइनात में रंग भरिजी था वञनि। ऐं हीअ प्रोग्राम बि असां तव्हांजे लाइ अहिड़े रंगनि सां भरे करे असां हमेशह तव्हांजे साम्हूं ईंदा आहियूं, ऐं हर दफ़े हिकिड़ो नयो असांजो महिमान हूंदो आहे। ऐं अॼु असां वटि तमामु हिकिड़ी चवां त सुरीली, सुहिणी, ख़ूबसूरत, सुशील, अकुलमंद असां वटि हिकिड़ी अॼु नींगरी चवां उहा आहे, ऐं तव्हां सभु ॼाणो बि था, हिन स्क्रीन ते पहिरियां बि रही चुकी आहे। सो बग़ैर देर कई असां अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू लबाख लाशरी। थैंक यू, तव्हां एतिरी तारीफ़ कई मुंहिंजी, मां एतिरी तारीफ़ जे क़ाबिल न आहियां, पर थैंक यू सो मच, ऐं ॾाढी ख़ुशी थी आहे तव्हांजे प्रोग्राम में अची। सो थैंक यू गुलज़ार भंगवार एंड थैंक्स टू अनीना फिदा फॉर इनवाइटिंग मी हियर। छो जो प्रोग्राम जी नोयत अहिड़ी आई, तव्हां माशाल्लाह सां सिखियल, ऐं पोइ वरी हिन सॼे मंडाण में तव्हां पेर पातो आहे। सो हिकिड़ी अगरि पहिरियों क्वेश्चन खां स्टार्ट कयूं, पोइ वरी तव्हांखां बाख खां गज़ल लाशारीअ ताईं जो सफ़र उहो अगरि ॿुधायो त कीअं? एक्चुअली मुंहिंजो नाओ जेको आहे बाख, उहो त शेख हयास साहब रखियो हुयो। तॾहिं उनखां पोइ जॾहिं मां स्कूल में हुयमि त कॉलेज में बि हूंदी हुयमि त मूंखे इलाही छोकिरियूं ऐं स्कूल जा जेके बि स्टाफ हूंदा हुआ उहो बाख प्रोनाउंस न करे सघंदा हुआ, कोई बाग कोई वक़्तु ईअं चवंदा हुया। पोइ वरी आई हैड टू चेंज माई नेम, मां पाण चेंज कयो पंहिंजो नालो गज़ल। सो यस, सफ़र त अञा जारी आहे, अञा शुरू थी आहे, ईअं ई सम्झो, अञा शुरूआत आहे, अॻिते पोइ अलाह खे ख़बर किथे पहुचंदासीं। गज़ल मतिलबु हिकिड़ी सिंफ़ आहे जेकी तमामु सुरीली सिंफ़ आहे, ऐं ख़ूबसूरती खे। ऐं अनीना तॾहिं मां इहो बिल्कुलु न सोचियो त मां सिंगर ठहंदमि, की बिल्कुलु मुंहिंजो इहो न हुयो। त माशाल्लाह सां नालो बि वरी इत्तफ़ाक़न अहिड़ो रखी छॾियो, मां पाण खे पाण ई हिकिड़ो नालो ॾिनो। कुदरत बाख जेकी कुदरत आहे न, उहो असांजे लाइ सभु कुझु चूज़ कंदी आहे, ऐं उनजो ई सॼो असांजे चवंदा आहिनि त लिखियो मंझि निराड़ सो कलम क्यारी न वहे। अॼु असांजे प्रोग्राम में तव्हां मौजूदु आहियो त असांखे उहो रंग बि ॾेखारींदो जेको असांजे प्रोग्राम जो रंग आहे। त पोइ बिस्मिल्लाह, छा सां था कयो? अल्लाह जे नाले सां ई स्टार्ट करणु घुरिजे। त हिकिड़ो कलाम आहे, मां तव्हांखे ॿुधायां थी। ज़रूरु। अल्लाहु 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 अल्लाहु, मैं चरखा कता साइयां दा, मैं चरखा कता मुर्शिद दा, मैं चरखा कता साइयां दा, मैं चरखा कता मुर्शिद दा, बोले चरखे दी कू अल्लाहु 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 अल्लाहु। चरखे दा फिरदा फेराए, मैं ओदी ते ओ मेरा ए, चरखे दा फिरदा फेराए, मैं ओदी ते ओ मेरा ए, हर जाते दे दा डेरा ए, हर जाते दे दा डेरा ए, सब ओदी ए खुशबू अल्लाहु अल्लाहु अल्लाहु
कतदी रहो, तू कत कत के बचदी रहो। बोले दानिश मियां कतदी रहो, तू कत कत के बचदी रहो। भावें पंजई वेले नचदी रहो, भावें पंजई वेले नचदी रहो, कर राजी सोना तू। अल्लाहू 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 अल्लाहू, मैं चरखा कता साइयां दा, मैं चरखा कता मुर्शिद दा, मैं चरखा कता साइयां दा, मैं चरखा कता मुर्शिद दा। बोले चरखे दी कूं, अल्लाहू 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 अल्लाहू, अल्लाहू 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 अल्लाहू, अल्लाहू 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 अल्लाहू, अल्लाहू 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 अल्लाहू, अल्लाहू 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 अल्लाहू। क्या बात है, क्या कहने। Thank you, माशाल्लाह, तमाम ज़बरदस्त शायरी। शायरी कंहिंजी हुई? दानिश शाइर आहिनि, उस्ताद बादल राही मूंखे प्रैक्टिस कराईंदा आहिनि, त शाइरी बि उहे ई सेलेक्ट कंदा आहिनि ऐं कंपोज़िशन बि तमामु उन्हनि जी हूंदी आहे। ख़ूबसूरत हिकिड़ी चवां की इबादत जी इबादत ऐं बिल्कुलु, सिंगिंग जी सिंगिंग। हक़ीक़त आहे। भला गायकीअ में तासीर उहा कीअं आई तव्हांजी गायकी में? तासीर जेको हिकिड़ो जॻहूं मुर्कूं हणु वाग उन ते बि ईंदसि त किथां सिखिया हुती, बिल्कुलु। पर तासीर पहिरियों ॿुधायो। सभिनी खां पहिरियां त जेकॾहिं हिकिड़ो सचो सिंगर तव्हां ठहणु चाहियो था त उन गाने जी या उन शाइरी जी कैफ़ियत खे तव्हां सम्झो ऐं तव्हां ॾिसो त शाइर कहिड़े तरीक़े सां उनखे लिखियो आहे। जॾहिं तव्हां दिलि सां ॻाइणु शुरू कंदव न, तासीर दिलि सां ई ईंदी आहे इंसान जी। जेकॾहिं तव्हां हिकिड़ी शइ खे टाइम पास सम्झी कंदव त तासीर त छा तव्हांखे कुझु बि हासिलु न थींदो। जेकॾहिं तव्हां हिकु शइ इबादत सम्झी तव्हां कंदव त पोइ मुंहिंजे ख़्याल सां तासीर तॾहिं ई ईंदी आहे। जी ॻाल्हि इहा ई आहे कि दिल से निकलती है वो आह से रखती है, पर नहीं रखती परवाज़ मगर रखती है। सो मूंखे इहो ॿुधायो कि हाणे सिख्या जे बाबति पुछां त किथां खां छा शुरूआति कीअं थी? इहो अगरि असांजा नाज़रीन जेके ॾिसनि पिया, जेको शायदि न सुञाणींदा हुजनि त बाखला शाइरी सिंगिंग में बाक़ाइदा क़दम रखे चुकी आहे, पंहिंजो एल्बम करे चुकी आहे। सो ॿुधायो त कीअं अचणु थियो सिंगिंग में? जी, मां जॾहिं इंटरमीडिएट कयो, उनखां पोइ ग्रेजुएशन जी जॾहिं तयारी पे कयमि त तॾहिं मूं सोचियो त छो न थोरो घणो असां हिन जी तरफ़ बि ध्यानु ॾियूं। पहिरियां त मुंहिंजो कोई इरादो न हो, एज़ आई टोल्ड यू बिफोर। त उनखां पोइ मूं सोचियो त क़दम रखिजे। तॾहिं बि अनी न मां टाइम पास ई सम्झंदी हुयमि, टू बी ऑनेस्ट। मां तॾहिं बि ईअं सम्झंदी हुयमि त मां नथी करे सघां, मुंहिंजो शायदि मां पाण खे अंडर एस्टिमेट कंदी हुयमि। पर अल्हम्दुलिल्लाह हाणे मां यको वरी होस्टिंग कई त मूंखे कॉन्फिडेंट पोइ मुंहिंजो डेवलप थियो। न त पहिरियां मूंखे एतिरो कॉन्फिडेंट न हुयो। जॾहिं कॉन्फिडेंट मुंहिंजे अंदरि आयो त पोइ मां सम्झो त हाणे शायदि मां ॻाए सघां। पोइ लॻो कि हा बाख जेकी आहे सो गज़ल आहे, शाइरी आहे। जी बिल्कुलु। हाणे छा था पेश कयो? हाणे मां तव्हांखे ॿुधायां थी, उर्दू गज़ल आहे, वो मैं ताकि जबरदस्त नयो रंग जी। बिस्मिल्लाह। हमारी याद सताए तो फिर चले आना, हमारी याद सताए तो फिर चले आना, कहीं करार ना आए तो फिर चले आना, हमारी याद सताए तो फिर चले
ज़बरदस्त, तमामु ज़बरदस्त। ऐं इन ई गज़ल सां गॾु गज़ल असां वठूं था ब्रेक, ऐं तव्हां नाज़रीन केॾे बि न वेंदो, प्रोग्राम अञा जारी आहे ऐं जारी रहंदो। असां सां गॾु तव्हां रहो ऐं वठूं था नंढी साही, ऐं साही खां पोइ मिलूं था। उठी जा
घिसिया रब नहीं मिलदा आबिद बने बड़ मान ने खटिया मैदा बुत दिलों ना कटिया तू मेवाड़ी खेड़ी कोई नहीं शहर वसदा सूली चढ़दा जीवे चाहे यार ओ करदा जीवे चाहे यार ओ करदा जीवे चाहे यार ओ करदा छॾियो तव्हां ज़बरदस्त एती नंढड़ी कोशिश तव्हांजे साम्हूं कई छो जो तव्हां सिखियल आहियो त तव्हां एमन में वॾो हिकिड़ो रचाओ आहे ऐं राग जी तरफ़ माहौल ठाहे छॾियो ईअं न रूह सां तव्हां इनखे निभायो तमामु ख़ूबसूरत उही ॻाल्हि कबी आहे त जॾहिं सूफ़ियत में अचिजे थो त पोइ उन में रूह ऐं रम्ज़ शामिल थो थी वञे ऐं तव्हां पोइ हिन जहान में रहो नथा बज़ाहिर त माण्हुनि जे साम्हूं हूंदा आहियो पर तव्हां किथे ॿिए हंधि कंहिं ॿी तवाफ़ दुनिया में थींदो हूंदा आहियो, रहंदो यकीनन। सो तव्हां अगरि तव्हां खां पुछिजे त तव्हांखे कहिड़ी तरफ़ जेको सिन्फ़ आहे या कहिड़ा राग या कहिड़ी शइ में घणो मज़ो ईंदो ईअं चवां की कहिड़ो राग जेको आहे सो तव्हांखे लॻंदो आहे त सफ़ा डोमिनेटिंग आहे ऐं इन मां निकिरी नथी सघां इहो त उस्तादनि खे ई वधीक इन जी ॼाण हूंदी आहे मां त अञा सिखां थी पई पर हर राग में हर रंग जो पंहिंजो मज़ो आहे पंहिंजो मज़ो। त ईअं ई हर राग जो पंहिंजो मज़ो आहे त मां थोरो जीअं हींअर मां तव्हांखे ॿुधायो सूफ़ीज़म ते या थोरो क्लासिकल टाइप मूंखे ॻाइणु वधीक पसंदि आहे ज़बरदस्त छो जो फास्ट तव्हांजे हा। म्यूज़िक इज़ नॉट माई थिंग एक्चुअली बाख जॾहिं माण्हू सिखणु शुरू कंदो आहे न त पोइ एक्चुअल शइ वणणु शुरू जी, थींदी हा, आहे यकीनन। तव्हां पोइ धकड़ धुमड़ जेके बि साज़ तमाशा उहो त आहिनि ई आहिनि पर तव्हांखे उहो तॾहिं उहा शइ ज़्यादा वणंदी आहे जंहिंमें तव्हांखे रूहानियत फील बिल्कुलु, थींदी आहे यकीनन। तसवुफ़ जी तरफ़ तव्हां वेंदा आहियो सिंगिंग जेकी आहे इट सेल्फ जेको आहे सो तव्हांखे हिकिड़ी इंडल्ज करे छॾींदी आहे उनमें गुम करे छॾींदी आहे यकीनन। सिंगिंग हिकिड़ी वॾी शइ आहे हाणे तव्हां छा था पेश कयो आहे मुंहिंजो हिकिड़ो कलाम आहे जेको ससुई सुहिणी ऐं मारवी ते थोरो थोरो अंतरनि में उन्हनि जा जेके किस्सा हुया थोरो थोरो उन सां माना शाह जी सूरमनि खे तव्हां अॼु सुरमाईंदो छेड़ींदासीं त उहो मां तव्हांखे ॿुधायां थी ज़रूरु वफा जिते आऊ दर नथो छॾे सघिजे वफा जिते आऊ दर नथो छॾे सघिजे दुनिया छॾे बि दिलबर नथो छॾे सघिजे वफा जिते आऊ दर नथो छॾे शहर मां ससुई इहो चई
क्या बात है, छा त ॻाल्हि आहे, छा त चइजे तव्हांजी। थैंक यू, महिरबानी। क्या ज़बरदस्त रंग तव्हां हिकिड़ो चाढ़े छॾियो ऐं असां गुम थी वियासीं, ससी ऐं सोनी ऐं मारवी। सो हिते नंढड़ी हिकिड़ी ब्रेक वठी करे वरी असां तबसरो शुरू कयूं था मारवी ससीअ ते। तव्हां सभु असां सां गॾु जुड़िया रहिजो। मिलूं था नंढड़ी हिकिड़ी साई खां पोइ। नाज़रीन, असां तव्हांजे साम्हूं वरी ज़हूर पज़ीर थियासीं, छो जो स्क्रीन तव्हां कान हटाई त हाणे असांखे ई ॾिसंदव ऐं प्रोग्राम एॾो ज़बरदस्त आहे जो तव्हां स्क्रीन खे स्विच करे नथा सघो। असां सां गॾु आहे बाख लाशारी ऐं बाख खां हिकिड़ो क्वेश्चन कयां त बाख, असांजो जीअं प्रोग्राम आहे रक्से रूह, उन जहिड़ा ई क्वेश्चन कयां। आहियो त तव्हां नंढा, पर कॾहिं ईअं थियो जो रूहानी रम्ज़ में कॾहिं झाती पातव ड्यूरिंग सिंगिंग जे? बिल्कुलु। इंसान जॾहिं अकेलो वेठो हुजे, मां मोस्टली अकेले जॾहिं वेठी हूंदी आहियां त हारमोनियम वॼाइण त न ईंदो आहे, मिड़ई पंहिंजी तरफ़ां सारे गामा ते कंदी आहियां त हिकिड़ो अहिड़ी तारी थी वेंदी आहे, आई डोंट नो उन जो कैफ़ियत तारी थी वेंदी आहे त मूंखे ईअं लॻंदो आहे त बसि अलाह मूंखे ॾिसे थो ऐं अलाह साईं सां गॾु मां कलाम कयां थी, मां ॻायां थी या मां कुझु बि चवां थी त अलाह साईं डायरेक्ट मूंखे ईअं ॾिसे थो। त हिकु दफ़ो न, पर हमेशह जॾहिं बि मां चाचा बादल राही जेके मुंहिंजा उस्ताद आहिनि उन्हनि सां बि वेंदी आहियां त का सुठी शाइरी हुजे जेका दिलि खे छुइजी वञे ऐं का सुठी कंपोज़िशन हुजे त इंसानु उन में एॾो मदहोश थी वेंदो आहे त आसे पासे जी ख़बर ई न पवंदी आहे। भला इहो पुछिजे की केतिरा उस्ताद रहियव या किथे किथे शागिर्दगी? मुंहिंजा उस्ताद 4 रहिया आहिनि, 2 त हिते आहिनि जी कराची में, ॿिया वरी 2 इस्लामाबाद में। मां जॾहिं अकेडमी जॉइन कई हुई, साल ताईं मां उते सिखियो हुयो, थोरो घणो जेतिरो मां सिखी सघियमि। त 4 उस्ताद आहिनि। उस्तादनि जा नाला खणो त ख़बर पए न। जी जी, उस्ताद बादल राही, उस्ताद वाहिद लाशारी ऐं इस्लामाबाद वारा सर वजी ऐं सर शबी मुंहिंजा उस्ताद आहिनि। उन्हनि मूंखे पंजाबी ऐं उर्दू टच खे थोरो मज़बूत करणु सेखारियो ऐं हे जेके मुंहिंजा उस्ताद आहिनि इहे मूंखे कंपोज़िशन्स, मूंखे कलाम सभु कुझु इहे ॾियनि था। हिकु मां तव्हांजी कंपोज़िशन ॿुधी, हाणे ताज़ो ई तव्हांजे यूट्यूब ते आहे शायदि, पर एॾो मूंखे उहो कैची लॻो जो मूंखे माना हिकिड़ो दफ़ो अगरि उहो गुनगुना त पोइ उहो ज़बान ते रहंदो आहे। भला उनजी अगरि फरमाइश करे अनीना त वाख मूंखे उहो खिल खिल में ॾा सुहिणा खिल त ॿुधाईंदो मूंखे? तव्हां हुकुम कयो, तव्हांखे ॿुधाईंदो। पोइ कुर्ब थी वञे। ज़रूरु ज़रूरु, मां अनीना खे मेकअप रूम में बि इहो थोरो घणो गुनगुनाए ॿुधायो। छो जो मुंहिंजो पसंदीदा आहे, एॾो ज़बरदस्त तव्हां ॻायो, इन जा लफ़्ज़ ऐं सराइकी मिठड़ी ज़बान। त बिस्मिल्लाह। पंहिंजी ॿोली आहे सराइकी, असांजी अपनी ॿोली, अपनी ॿोली बस। खिल खिल मेरा सोहना खिल, मेरी दिलड़ी पई ठर दिए। खिल खिल मेरा सोहना खिल, मेरी दिलड़ी पई ठर दिए।
वसदी टिक टिक मेरा सोहना टिक बर साथ पई वसदी इन्ना गैरा नाल ना मिल मेरी दिलड़ी पई दर्दी हर रोज रोआं सुडका हर रोज लुछा तड़पा हर रोज रोआं सुडका हर रोज लुछा तड़पा उस्ताद बुखारी दिया ये मेरा ये बिन था मन मन मेरा सोहना मन मेरी उम्र पई टलदी मन मन मेरा सोहना मन मेरी उम्र पई टलदी इन्ना गैरा नाल ना मिल मेरी दिलड़ी पई दर्दी ओ मेरी दिलड़ी पई दर्दी ओ मेरी दिलड़ी पई ठरदी आहा हा 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 तहां दी फरमाइश उस्ताद वाह बुखारी वाह जो कलाम रमज़ सजण दी होर वाह, वाह वाह रमज़ सजण तमामु ज़बरदस्त की मेलोडियस केॾो आहे ऐं गम बि आहे तव्हांखे उन में ख़ुशी बि आहे। ख़ुशी बि आहे माना उहो मिलियो जुलियो हिकिड़ो चवंदा आहिनि न त अहिड़ा के राग बि हूंदा आहिनि जंहिंमें तव्हांखे ख़ुशी ऐं ॿई शयूं थींदियूं आहिनि बाक़ी इहो ॿुधायो त परफॉर्मेंस किथे कई आहे न मां परफॉर्मेंस किथे ना कई फ़िलहाल हा मुंहिंजे नाना ताजुल बेवस जी वरसी जॾहिं बि थींदी आहे त मां नाना जा ई कलाम मां ॻाईंदी आहियां इहा सिर्फ़ु मां परफॉर्मेंस कई आहे फ़िलहाल अञा अॻिते तयारी हले पई इंशाल्लाह परफॉर्मेंस बि कंदासीं मतिलबु टीवीअ ते त असां तव्हांखे ॾिसंदा आहियूं एज़ अ होस्ट ॾिठोसीं तव्हांजा कुझु सॉन्ग्स बि हलिया त जी, पोइ जी। माना ईअं न आहे की कोई लाइव स्टेज हा लाइव जी, हुन जी, ते लाइव मां अञा ताईं परफॉर्म ईअं एसच कयो न आहे पर हाणे मुंहिंजो इरादो आहे पर इरादो आहे की मेच्योर स्टेज हूंदियूं जी, त जी, वाक़ई इंशाल्लाह। छो जो तव्हां जहिड़ी सिंगर्स जी असांखे ज़रूरत आहे सिंध खे ज़रूरत आहे जी। ऐं तव्हां जहिड़ा पढ़िया लिखिया ईंदा त जेके असांजा ॿिया नौजवान आहिनि छोकिरियूं छोकिरा उन्हनि खे हिकिड़ो उत्साह ईंदो उन्हनि खे हिकिड़ी हिमत ईंदी त यकीनन। एॾो यंग टैलेंट ई सभु कुझु करे सघे थो जी, जेके हाँ। गुज़रिया सो त उन्हनि तमामु ज़बरदस्त कमु कयो पर उनखे कंटिन्यू बि त करिणो आहे न यकीनन जी नाज़रीन असांजी प्रोग्राम जी पुॼाणी अचे पहुती ऐं असां सां गॾु बाखला शहरी तमामु सुलछणी ऐं सुलझल हिकिड़े नए दौर जी हिकिड़ी सिंगर असांजी जेकी असांखे यकीन आहे त अॻिते हली करे तमामु घणी तरक़ियूं माणींदी इनशा ताला सो प्रोग्राम जी पुॼाणी हाणे आख़िर में असां तव्हां सभिनी खां अलविदाई सॉन्ग सां गॾु अलविदा कंदासीं बाक़ी तव्हांजी वॾी वॾी महिरबानी ऐं इन सां Thank you so गॾु much इन सां for गॾु having मां me तव्हांजो here. मैसेज वठां थी जी। इन सां गॾु तव्हां हमारे जो वजितकार असांजा आहिनि जेके असांजा म्यूज़िशियन्स आहिनि अज़ीम भाई ऐं अक्षय भाई तव्हां तमामु महिरबानी तव्हांजी तव्हां साथ निभाईंदा आहियो त असांजा सिंगर्स एॾो ज़बरदस्त ॻाए परफॉर्म करे सघंदा आहिनि हाणे तव्हां मूंखे ॿुधायो की आख़िर में हिकिड़ो नंढिड़ो मैसेज ऐं पोइ आख़िर में तव्हां छा ॿुधाईंदव बिल्कुलु मैसेज त मुंहिंजो हमेशह इहो ई हूंदो आहे त हमेशह पंहिंजे ज़हन खे पॉज़िटिव रखो ऐं ज़िंदगी खे सुठे तरीक़े सां गुज़ारण जी कोशिशि कयो ग़मनि खे ॾुखनि खे डिप्रेशन खे हिकिड़े पासे रखो ऐं अलाह साईं एॾो ख़ूबसूरत तोहफ़ो ॾिनो आहे त उनखे तव्हां अवेल कयो वाह 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 ऐं आख़िर में मां तव्हांखे मुंहिंजे क्लासिकल कलाम आहे छनन छनन वाह उहो वाह मां तव्हांखे ॿुधायां थी। छनन छनन जी। चले बिस्मिल्लाह रहमान